माना चैप्टर जेको पाण पोयां डिस्कस कयो प्रीवियस केमिस्ट्री जो, दैट वाज एयर एटम मालिक्यूल मिक्सचर एंड कंपाउंड, इहो हो न केमिस्ट्री जो, ठीकु आहे। हाणे उहो चैप्टर नंबर 5 हो एयर, जेको आहे हींअर पढ़ंदासीं एयर, दैट इज़ चैप्टर नंबर 6, 6 चैप्टर आहे, कहिड़ो आहे एयर। हाणे हिन में जेको चैप्टर आहे हिन जी जेका आउटलाइन आहे उन में जेके टॉपिक आहिनि दैट इज़ इम्पॉर्टेंस ऑफ एयर, composition of air and uses and properties of substance जेके मौजूद हैं इनमें एयर, ओके। हाणे सभिनीनि खां पहिरियां एयर, एयर जेको हूंदो आहे तव्हांखे ख़बर आहे त हवा, एयर इज़ अ मिक्सचर ऑफ गैसिस। एयर जी डेफिनेशन छा आहे, मीन्स एयर इज़ ए मिक्सचर ऑफ गैसिस। माना एयर मिक्सचर आहे हिकिड़ो गैसिस जो, जंहिंमें नाइट्रोजन जेका हूंदी आहे उहा 78% हूंदी आहे, ऑक्सीजन गैस जेका हूंदी आहे उहा 21% हूंदी आहे, ऐं जेके अदर गैसिस आहिनि उहे 1% मौजूदु हूंदियूं आहिनि। ॿियूं गैसिस थी सघनि थियूं, कार्बन डाइऑक्साइड आहे, न्यान आहे, हीलियम आहे, ज़ीनान आहे, ठीकु आहे न। त हाणे इम्पॉर्टेंस छा आहे एयर जी, व्हाट इज़ द इम्पॉर्टेंस ऑफ एयर। एयर जी इम्पॉर्टेंस इहा आहे त ॾिसो जानवर जेके हूंदा आहिनि उन्हनि खे साह खणण लाइ कहिड़ी कहिड़ी गैस खपंदी आहे, ऑक्सीजन गैस खपंदी आहे। कहिड़ी गैस खपंदी आहे, ऑक्सीजन। एनिमल्स एंड प्लांट्स, एनिमल्स कहिड़ी गैस माना टेक इन कंदा आहिनि, ऑक्सीजन, एंड प्लांट्स कार्बन डाइऑक्साइड, सही आहे। त ही तो आहे मीन्स इम्पॉर्टेंस एयर जी, मीन्स का बि जानदार शइ आहे उन्हनि खे गैसिस जी ज़रूरत पवंदी आहे, ठीकु आहे। त हाणे नाइट्रोजन गैस जी बि ज़रूरत पवंदी आहे, पर नाइट्रोजन गैस डायरेक्टली पाण इनहेल नथा करे सघूं। माना उनखे पहिरियां उहो मां तव्हांखे नाइट्रोजन जो साइकिल ॿुधाईंदुमि त नाइट्रोजन खे तव्हां कीअं हासिलु करे सघो था। नाइट्रोजन मां प्रोटीन्स ठहंदा आहिनि जेके ॿूटनि में ठहंदा आहिनि, उहे कीअं ठहंदा उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, ठीकु आहे। हाणे ऑक्सीजन जेको हूंदो आहे, ऑक्सीजन मिलंदी कीअं आहे, ऑक्सीजन मीन्स 21% हूंदी आहे, या त ऑक्सीजन मिलंदी आहे जॾहिं इहे क्लाउड्स हूंदा आहिनि उन्हनि में जॾहिं सिज जी रोशनी पवंदी आहे, सिज जी रोशनी लॻंदी आहे उन्हनि ते, त पोइ उतां खां जेको आहे सो ऑक्सीजन गैस मीन्स माहौल में शामिलु थी वेंदी आहे। हिकिड़ो तरीक़ो त इहो आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो जेको हूंदो आहे, ॿियो तरीक़ो छा आहे, प्लांट्स मां मीन्स ऑक्सीजन मिली सघे थी, प्लांट्स मां मिली सघे थी न, ऑक्सीजन मिली सघे थी, ठीकु आहे। उन खां पोइ जेका एयर मीन्स एयर में जेके गैसिस हूंदियूं आहिनि उहे टायर में फिलिंग करण लाइ इस्तेमालु थी सघे थी, ठीकु आहे। उन खां पोइ ओज़ोन लेयर ठहियलु आहे जेका ऑक्सीजन जी ठहियलु आहे, जंहिंजो फार्मूलो आहे O3। छा फार्मूलो आहे, O3। ओज़ोन जो फार्मूलो आहे हिकिड़ी लेयर आहे जेका प्रोटेक्ट कंदी आहे जेके सन रेज़ ईंदा आहिनि, अल्ट्रा वायोलेंट रेज़, उन्हनि खे पाण में जज़ब कंदी आहे, छो त उहे नुक़सानकार हूंदा आहिनि। उन्हनि खे ओज़ोन लेयर छा कंदी आहे, पाण में जज़ब कंदी आहे। त उहा बि जेका आहे एटमॉस्फेयर में मौजूदु हूंदी आहे, ओज़ोन लेयर जेका ऑक्सीजन जा 3 मालिक हूंदा आहिनि उन्हनि सां मिली करे ठहंदी आहे, ठीकु आहे बाबा। उन खां पोइ जेको आहे सो ऑक्सीजन छा में इस्तेमालु थींदी आहे,
या एयर, नाइट्रोजन, नाइट्रोजन गैस, ठीक आहे न, उहा मीन्स इंसाननि लाइ ज़रूरी आहे, जानवरनि लाइ ज़रूरी आहे, ठीकु आहे। उन खां पोइ ॿियो टॉपिक आहे, ई त आहे इम्पॉर्टेंस ऑफ एयर। इम्पॉर्टेंस छा आहे? उन खां पोइ कंपोजिशन ऑफ एयर। ही कंपोजिशन मां लिखी छॾी आहे त कंपोजिशन कीअं हूंदी आहे एयर जी। एयर जेको मिक्सचर हूंदो आहे गैसिस जो, जंहिंमें नाइट्रोजन 78% हूंदी आहे, ऑक्सीजन 21% हूंदी आहे, ऐं अदर गैसिस जेके हूंदा आहिनि उहा घणी हूंदी आहे, दैट इज़ 1%। हाणे जो टियों टॉपिक जेको आहे उहो आहे यूज़िस एंड प्रॉपर्टीज़ ऑफ गैसिस। मीन्स माहौल में कहिड़ी कहिड़ी गैसिस हूंदियूं आहिनि। पहिरियां त ऑक्सीजन जेका गैस हूंदी आहे उनजे बारे में पढ़ंदासीं। ऑक्सीजन गैस इहा माहौल में केतिरा परसेंट मौजूदु हूंदी आहे, 21%। 21%। हाणे ऑक्सीजन गैस जेका आहे इहा डिस्कवर कीअं कई हुई, जे प्रेसले। जे प्रेसले 1774 में इनखे डिस्कवर कयो हो, ऑक्सीजन गैस के। 1774 में जे प्रेसले ऑक्सीजन गैस के डिस्कवर कयो हो, ठीकु आहे। ऑक्सीजन गैस जेका आहे उहा कीअं मिलंदी आहे, छा मां मिलंदी आहे, प्लांट्स मां। प्लांट्स मां मिलंदी आहे, ठीकु आहे। उन खां पोइ ऑक्सीजन गैस जेका आहे इस्तेमाल मीन्स यूज़ छा लाइ थींदी आहे, इहा यूज़ थींदी आहे बर्निंग, ठीकु आहे। ॿिया हूंदा आहिनि कंबस्शन रिएक्शन। कहिड़ा हूंदा आहिनि, कंबस्शन रिएक्शन, ठीकु आहे। मीन्स को बि रिएक्शन जेको बर्निंग रिएक्शन हूंदो आहे, कंबस्शन वारो रिएक्शन हूंदो आहे, उनखे मीन्स कंबस्शन रिएक्शन लाइ कहिड़ी गैस लाज़मी हूंदी आहे, ऑक्सीजन गैस। मेणबत्ती ॿरंदी आहे न, जेकॾहिं मथां गिलास रखी छॾियो ॿरंदी, पोइ कोन ॿरंदी, छो त उनखे ॿरण लाइ कहिड़ी गैस ज़रूरी आहे, ऑक्सीजन गैस ज़रूरी आहे। काठ सड़ंदो आहे, कंहिंजी मौजूदगी में सड़ंदो, ऑक्सीजन जी मौजूदगी में। मीन्स कार्बन जॾहिं ऑक्सीजन जी मौजूदगी में सड़ंदो आहे त कार्बन डाइऑक्साइड गैस प्लस में हीट रिलीज़ थींदी आहे। कार्बन छा हूंदो आहे, कोयलो थी सघे थो, ठीकु आहे न, कोयलो, कोल, का बि शइ थी सघे थी, काठ थी सघे थी। जॾहिं ऑक्सीजन जी मौजूदगी में मीन्स हुनखे साड़ण लाइ कहिड़ी गैस लाज़मी आहे, ऑक्सीजन मौजूदगी। दिस इज अ कंबस्शन रिएक्शन। न ॿारण लाइ कमु ईंदी आहे, बर्निंग लाइ, ठीकु आहे न। त हाणे ऑक्सीजन हूंदी त का शइ माना कंबस्शन थी सघंदी, ठीकु आहे न। त कार्बन डाइऑक्साइड गैस रिलीज़ थींदी आहे ऐं प्लस में हीट रिलीज़ थींदी आहे। त ऑक्सीजन छा लाइ इस्तेमालु थींदी आहे, तव्हांखे ख़बर पई। उन खां पोइ नाइट्रोजन। नाइट्रोजन जेका हूंदी आहे माहौल में केतिरा परसेंट शामिल हूंदी आहे, दैट इज 78%। घणी हूंदी आहे बाबा, 78% मौजूदु हूंदी आहे। हाणे नाइट्रोजन जेका हूंदी आहे डायरेक्टली माना पाण यूज़ नथा करे सघूं। पहिरियां छा थींदो आहे त सॉइल, नाइट्रोजन पहिरियां त मीन्स जॾहिं रेन या बारिश वग़ैरह थींदी आहे त पोइ छा थींदो आहे, अगरि नाइट्रोजन गैस जेका आहे उहा मिटी में शामिल थी वेंदी आहे। छा में शामिल थी वेंदी आहे, मिटीअ में शामिल थी वेंदी आहे, ठीकु आहे। हुते वरी छा थींदो आहे त जॾहिं मिटी में शामिल थींदी आहे नाइट्रोजन गैस, या डीड एनिमल्स जेके हूंदा आहिनि, जानवर मरी वेंदा आहिनि, ठीकु आहे न, उन्हनि जे अंदरि बि नाइट्रोजन गैस मौजूदु हूंदी आहे। उहा कीअं ईंदी आहे, ठीकु आहे। उहा बि मीन्स प्लांट्स वग़ैरह खाईंदा आहिनि, प्लांट्स मां उन्हनि खे नाइट्रोजन गैस मिलंदी आहे। या प्लांट्स जॾहिं मरी पवंदा आहिनि पोइ छा थींदा आहिनि, सॉइल जेका हूंदी आहे उन में मिली ईंदा आहिनि, मिटी में मिली ईंदा आहिनि, ठीकु आहे। मिटी में मिली ईंदा आहिनि त पोइ छा थींदो आहे, हिते बैक्टीरिया या जेके फंजाई वग़ैरह हूंदी आहे इहे छा कंदा आहिनि, डिके कंदा आहिनि कंहिंखे, इहे जेके बॉडी जेके ईंदियूं आहिनि डेड एनिमल्स या प्लांट्स, इन्हनि खे छा कंदा आहिनि, डिकेइंग थींदी आहे, टुटंदा आहिनि। टुटंदा आहिनि त पोइ उतां ॿ गैसिस मिलंदियूं आहिनि, हिकिड़ी हूंदी आहे अमोनियम, ॿी हूंदी आहे अमोनिया गैस। इन खे बि जेको आहे सो जेको प्लांट हूंदो आहे,
ठीकु आहे, डायरेक्टली अमोनिया गैस या अमोनियम खे डायरेक्टली उहो जज़ब नथो करे सघे। हुते वरी जेके हूंदा आहिनि नाइट्रोजीनियस मीन्स बैक्टीरिया हूंदा आहिनि जेके इन्हनि खे डिके कंदा आहिनि फर्दर, कंहिंखे अमोनिया खे एंड अमोनियम खे, त पोइ छा मिलंदो हिते, नाइट्रोजन डाइऑक्साइड एंड नाइट्रेट, ॿ गैसिस मिलंदियूं आहिनि हिते, फर्दर डिकेइंग थींदी आहे हिते, ठीकु आहे न, फर्दर डिकेइंग थींदी आहे। उन खां पोइ ही जॾहिं नाइट्रोजन डाइऑक्साइड ऐं नाइट्रेट्स इहे जेके आहिनि वण जेके आहिनि पाण में जज़ब कंदा आहिनि, छा कंदा आहिनि, जज़ब, ठीकु आहे। उन खां पोइ हिते जेके आहिनि प्रोटीन्स ठहंदा आहिनि, छा ठहंदा आहिनि, जेके एनिमल्स यूज़ कंदा आहिनि, केरु यूज़ कंदा आहिनि, एनिमल्स यूज़ कंदा आहिनि। के एनिमल्स हूंदा आहिनि हर्बीवोर्स चइबो आहे, तव्हांखे ख़बर आहे, जेके गाह खाईंदा आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि कार्निवोर्स, हिकिड़ा हूंदा आहिनि ओमनीवोर्स। कार्निवोर्स जेके जानवरनि खे खाईंदा आहिनि, ओमनीवोर्स जेके जानवरनि खे बि खाईंदा आहिनि, ॿूटा बि खाईंदा, उन्हनि खे छा चइबो आहे, ओमनीवोर्स। त हाणे के जानवर अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु गाह खाईंदा आहिनि, कुझु एनिमल्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु गोश्त खाईंदा आहिनि, ठीकु आहे। पोइ जेके हर्बीवोर्स हूंदा आहिनि उहे जेके आहिनि जेके गाह खाईंदा आहिनि, उन्हनि खे प्रोटीन उतां मिलंदो आहे। प्रोटीन कीअं ठहंदो आहे, जॾहिं नाइट्रोजन खे जज़ब कंदो आहे वण। ही जेके रूट्स हूंदियूं आहिनि, हिन जे ज़रिए अंदरि मीन्स नाइट्रोजन डाइऑक्साइड या नाइट्रेट्स वेंदी आहे, ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे सो ही वण इन खे जज़ब कंदो आहे नाइट्रोजन खे, उतां खां प्रोटीन ठाहींदा आहिनि। एनिमल्स ऐं जेके प्लांट्स उन्हनि खे छा कंदा आहिनि, पाण में खाईंदा आहिनि, हर्बीवोर्स। वरी जेके ओमनीवोर्स या कार्निवोर्स हूंदा आहिनि, जे कार्निवोर्स उहे त गाह नथा खाइनि न, पोइ उहे वरी उन्हनि जानवरनि खे खाईंदा आहिनि जेके हर्बीवोर्स हूंदा आहिनि। उन्हनि खे वरी जेके प्रोटीन्स हूंदा आहिनि किथां मिलंदा आहिनि, जेके हर्बीवोर्स जानवर हूंदा आहिनि उन्हनि मां मिलंदो आहे, ठीकु आहे न, प्रोटीन। उन खां पोइ हिते वरी ॿिया बि हिकिड़ा बैक्टीरिया हूंदा आहिनि, हिकिड़ा ॿिया बैक्टीरिया हूंदा आहिनि जेके नाइट्रोजन मां नाइट्रेट्स हूंदो आहे न, या नाइट्रोजन डाइऑक्साइड, उन खे जॾहिं डिकेइंग थींदी आहे त नाइट्रोजन जेको हूंदो आहे उहो वरी फर्दर जेको आहे माहौल में शामिल थींदो आहे ऐं ऑक्सीजन खे पाण जज़ब कंदा आहिनि। ऑक्सीजन माना साह खणण लाइ पाण, इन बैक्टीरिया जेके हूंदा आहिनि साह खणण लाइ ऑक्सीजन खे पाण में जज़ब कंदा आहिनि, त नाइट्रोजन प्लस में ऑक्सीजन पाण जज़ब करे वठंदा आहिनि, ऐं जेका नाइट्रोजन हूंदी आहे उहा फर्दर छा में अची वेंदी आहे, माहौल में अची वेंदी आहे। इन खे चइबो आहे नाइट्रोजन साइकिल। माना क्वांटिटी जेका उहा छा आहे, कांस्टेंट ई रहंदी आहे, वरी बि 78% ई, वरी बि छा रहंदी आहे, 78% ई रहंदी आहे, ठीकु आहे न बाबा। मीन्स इन खे छा चइबो आहे, दैट इज़ नाइट्रोजन साइकिल। इहो पियो हलंदो आहे, माना क्वांटिटी वरी बि 78% कांस्टेंट ई रहंदी, ठीकु आहे न। त हाणे डिकेइंग वग़ैरह कीअं थींदी आहे, तव्हांखे प्रोसेस ख़बर पई त डायरेक्टली जेको आहे वण बि जेको आहे सो नाइट्रोजन खे डायरेक्टली जज़ब नथो करे, उहो बि नाइट्रोजन डाइऑक्साइड ऐं नाइट्रेट्स जी सूरत में पाण में जज़ब करे प्रोटीन ठाहींदो आहे, ठीकु आहे न। उन खां पोइ नेक्स्ट आहे फाइनल कार्बन डाइऑक्साइड जी। इहे हिन में मौजूदु हूंदा आहिनि, जेके डेड एनिमल्स या प्लांट्स हूंदा आहिनि न, इन्हनि जी जेके डिकेइंग थींदी आहे, जॾहिं टुटंदा आहिनि, हिते हिकिड़ा फंजाई बैक्टीरिया हूंदा आहिनि जेके डेड एनिमल्स या प्लांट्स खे पाण में खाईंदा आहिनि। उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ी गैस निकिरंदी आहे, अमोनिया गैस ऐं अमोनियम गैस, इन्हनि मां निकिरंदी आहे जेके डेड एनिमल्स वग़ैरह हूंदा आहिनि। हा, पोइ नाइट्रेट्स ऐं नाइट्रोजन डाइऑक्साइड जेको आहे पाणी मौजूदु हूंदो आहे, ठीकु आहे न, मिटी में, त पोइ ही जेके रूट्स हूंदा आहिनि इन्हनि खे पाण में जज़ब कंदा आहिनि, नाइट्रोजन डाइऑक्साइड ऐं नाइट्रेट्स खे, पोइ हितां खां छा ई प्रोटीन्स वग़ैरह ठाहींदा आहिनि। नाइट्रोजन मां प्रोटीन ठहंदो आहे, ठीकु आहे न। जी हा। उन खां पोइ वरी नेक्स्ट जेको आहे 7 जी साइंस आहे न, उन में फर्दर तव्हांखे फर्टिलाइज़र्स में मां ॿुधाईंदुमि त नाइट्रोजन कीअं यूज़ थींदी आहे। अमोनिया एंड अमोनियम, अमोनियम सल्फेट हूंदो आहे, अमोनियम क्लोरेट हूंदो आहे, सही आहे। इहे एज़ ए यूरिया इस्तेमालु थींदा आहिनि फर्टिलाइज़र जे लाइ, ठीकु आहे न। उन खां पोइ कार्बन डाइऑक्साइड जेको हूंदो आहे
इहा गैस जेका हूंदी आहे माहौल में दैट इज़ 0.04% मौजूदु हूंदी आहे। घणी मौजूदु हूंदी आहे माहौल में? 0.04% माहौल में शामिल हूंदी आहे गैस। कार्बन डाइऑक्साइड गैस जेका हूंदी आहे तव्हांखे ख़बर आहे त जेके ॿूटा हूंदा आहिनि उन्हनि खे कार्बन डाइऑक्साइड गैस खपंदी आहे, ठीकु आहे न। त कार्बन डाइऑक्साइड जे ज़रिए ई छा ठहंदो आहे, छा ठहंदो आहे ख़बर आहे तव्हांखे? बायो पढ़ी हूंदी, ग्लूकोस वग़ैरह जेको ठहंदो आहे अंदरि ॿूटनि में उहो कंहिंजे थ्रू ठहंदो आहे, ख़बर आहे न? कार्बन डाइऑक्साइड जे ज़रिए। त हाणे कार्बन डाइऑक्साइड जेका हूंदी आहे इहा मिलंदी कीअं? कार्बन डाइऑक्साइड हिकिड़ो हूंदो आहे रेस्पायरेशन, ॿियो हूंदो आहे बर्निंग ऑफ कोल। कोयलो जॾहिं सड़ंदो आहे, जीअं ही मां तव्हांखे रिएक्शन कोन ॿुधायो, कार्बन मीन्स कोयलो जॾहिं सड़ंदो आहे ऑक्सीजन जी मौजूदगी में त छा मिलंदो आहे? कार्बन डाइऑक्साइड मिलंदो आहे। ऐं जॾहिं रेस्पायरेशन थींदो आहे साह खणण जो अमल, त पाण कहिड़ी गैस आउट कंदा आहियूं, ॿाहिरि कढंदा आहियूं? कार्बन डाइऑक्साइड गैस। माना ही ॿिनि तरीक़नि सां जेको आहे सो रेस्पायरेशन बि थींदी आहे, बर्निंग ऑफ कोल जे ज़रिए बि कार्बन डाइऑक्साइड गैस मिली सघे थी, ठीकु आहे? ॿ तरीक़ा आहिनि। हा, ॿूटा बंदि कजोसि।